हीअ रोलू अॼु 3 ॾींहंनि खां पोइ पैदा थियो अथई नेणू। किॾां वियो हुअव? चए तो दादर स्टेशन ते हुअसि। खाधई छा? मनी मज़ूरी कई। माई धन आयो तव्हां मायूं, असांजा ॿार त थोरो बि हेॾे होॾे थियनि त असुल सां ई पियो निकिरंदो आहे। छोरे जा हाल त ॾिस कहिड़ा कया अथई। छा आहे मुंहं जी सूंहं, चपनि ते ॼण सुर्खी मक्खी पई अथसि। छा मुंहं जूं नासी अखियूं, पर न को सनान न को साबुण, बदन ते रओ चाढ़े छॾी अथईसि। असांजा ॿार बि हींअर बाग़ मां मोटींदा, ॾिसजे कहिड़ा न अछा उजड़ा था लॻनि। हा भेण, अछा उजड़ा छो न लॻंदा हूंदा। हाणे मां घर में हुजां त खणी ठाहियां न जोड़ियां न। जहिड़ी तहिड़ी गिरई खाई निकिरणो पवे चक्कर ते। पर पोइ बि छोकिरनि खे स्कूल में छॾे ईंदी आहियां। हिन मारीअ जो त पढ़ण में चाह ई कोन्हे। चए मां बि हलां, मां बि कमायां, पर सुभाणे मां मास्टर खां टंगू मञाए हिन खे छॾे ईंदीसांसि। इन खां त ॿाहिरि निकिरजे ई न। कमाई बि इहो 30-40 थी, को लख कोन थी कमाई।